साचो सतराम पंहिंजी ज़बान खे ताक़तवर ऐं शक्तिशाली बणायो जीअं उहा हर हिक ते असर अंदाज़ थिए ऐं हक़ीक़त में उहा थींदी आहे तव्हांजे चरित्र ऐं अमल सां। जेकॾहिं असांजो अमल ऐं चरित्र सही हूंदो ऐं पोइ जेको हक़ीक़त ॻाल्हाईंदासीं उहो सभु सचु हूंदो त पोइ उहो सभ ते असरु कंदो वेंदो ऐं हर हिकु ॿुधणु ऐं मञणु लॻंदो। पर जेकॾहिं असां पाण अमल कंदड़ न हूंदासीं ऐं सिर्फ़ु ॻाल्हियुनि जा ॻोठ रहंदासीं त पोइ सिर्फ़ु ॿुधंदा ऐं थोरे वक़्त खां बाद चवणु शुरू कंदा त इहो त सिर्फ़ु ॻाल्हि ई कंदा रहंदा, बाक़ी ॿुधंदो केरु। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे महान हस्तियूं, अज़ीम शख़्सियतूं हक़ीक़त में पाण अमल करे बाद में ई ॿियनि खे अमल कराईंदियूं आहिनि। हक़ीक़त में अमल कराईंदियूं न आहिनि, पर हर हिकु पाण उन ते अमल करणु लॻंदो आहे, छाकाणि त उनजी ज़बान ऐं लफ़्ज़नि में सच जी शक्ति भरियल हूंदी आहे। सो पंहिंजो पाण ॾे ॾिसो त मां केतिरो अमल पहिरां आहियां ऐं जेतिरो अमल कंदा वेंदासीं ओतिरो ओतिरो अॻिते वधंदा रहंदासीं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।